इन हफ़्ते जो हॉट इशू चइजे त उहो इहो रहंदो त तव्हां ॾिसो त नॉर्थ सिंध में उत्तर सिंध में आख़िर छा थी रहियो आहे। उत्तर सिंध में नॉर्थ सिंध में जिन में कुझु ई डिस्ट्रिक्ट्स अचनि था, ख़ासि करे शिकारपुर, कश्मोर, घोटकी, ख़ैरपुर ऐं उन खां अलावा कुझु ॿिया जेके धाड़ेलनि जे हेठि बाक़ाइदा तौर ते अची विया आहिनि। असीं ईअं चऊं त ग़लति न चवंदो, छो त तव्हां ॾिठो हूंदो त हिन हफ़्ते कीअं बैक टू बैक असीं ॾिसूं त किडनैपिंग्स थियूं आहिनि। ज़बरदस्ती जेको आहे माण्हू जेकी आहिनि उते असीं ख़ैर ज़बरदस्ती फोर्सफुली किडनैपिंग जी जेकॾहिं डेटा जे हिसाब सां ॻाल्हि कजे त पुलिस जे अकॉर्डिंग त गुज़िरियल कुझु महीननि में न थी आहे। हिकु महीने जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं, न गुज़िरियल महीननि जी न, पर हिकु महीने जी फोर्स किडनैपिंग न थी आहे। कुझु डेटा बि असां डिस्ट्रिक्ट शिकारपुर ऐं कश्मोर जी पुलिस शेयर कयो आहे, जंहिंमें हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल कुझु महीननि में शिकारपुर जी जेकॾहिं असीं मख़सूस तौर ते ॻाल्हि कयूं त 85 एनकाउंटर्स थिया, जिन में 4 डाकू जेके आहिनि नाज़रीन मारिजी विया आहिनि ऐं 283 शिकारपुर पुलिस जी गिरफ़्त में आहिनि। ऐं गॾोगॾु कुझु जेके किडनैपीज़ रिकवर थिया, यानी जेके बाज़ियाब कराया विया, जेके उन्हनि जी ऑलरेडी गिरफ़्त में हुया, उन्हनि जो जेको अंग शिकारपुर पुलिस ॿुधायो आहे उहो 47 आहे। उन्हनि जो वधीक चवणु आहे त कंहिं बि क़िस्म जी फोर्स किडनैपिंग जेको आहे गुज़िरियल महीने न थी आहे, गुज़िरियल 2 महीननि में। जॾहिं त डिस्ट्रिक्ट कश्मोर जी पुलिस असां सां जेको डेटा शेयर कयो आहे, उन्हनि जो चवणु आहे त हुननि गुज़िरियल कुझु महीननि में 16 डाकुनि खे मारियो आहे, धाड़ेलनि खे, ऐं जिन मां हुननि 1900 अरेस्ट कया आहिनि ऐं कुझु गैंग्स खे बि हुननि जेको आहे बस्ट कयो आहे, जंहिंजो नंबर कश्मोर असांखे 12 ॿुधाए पियो। सो वधीक असां सां पैनल जेको मौजूदु आहे उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं, जंहिंमें SSPs बि शामिल आहिनि, छो त समूरो हफ़्तो ऐं जॾहिं खां हीअ जीअं बैक टू बैक जीअं ही किडनैपिंग्स थी रहियूं आहिनि नाज़रीन, शदीद क़िस्म जो तंज़ कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि ते थिए पियो, जंहिंमें सभ खां वधीक ज़ाहिर आहे पुलिस ते थी रहियो आहे त छा पुलिस ऐं अवाम विच जेको एतमाद आहे, ख़ासि करे कचे जे इलाइक़नि में, उहो सफ़ा ख़तमु थींदो वञे पियो ऐं शदीद क़िस्म जो तंज़ पुलिस ते थी रहियो आहे त पुलिस जेको आहे कंहिं क़िस्म जो न कमु करे पई, न डाकू जेको आहे उन्हनि खे अरेस्ट करे पई। पर ही कुझु डेटा जेको पुलिस शेयर कयो आहे त यानी कुझु न कुझु डाकू जेके आहिनि उहे पुलिस जी गिरफ़्त में बि आहिनि। पर असीं ॻाल्हि कंदासीं त आख़िर ही अमन अमान जी सूरत हाल कॾहिं बहितर थींदी, कीअं बहितर थींदी ऐं पुलिस हिन वक़्तु जेको आहे छा करे रही आहे। मां तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां थी। मूंखे जॉइन कयो आहे SSP शिकारपुर अमजद शेख साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, ऐं गॾोगॾु SSP कश्मोर इरफान अली समू साहब बि असांखे जॉइन करे चुका आहिनि, ऐं गॾोगॾु कुझु असांजे सथ जा साथी आहिनि, सीनियर रिपोर्टर्स ख़ादिम जुड़े जो गुलाम फरीद ॾाणू साहब बि असांखे कश्मोर ऐं ख़ैरपुर मां जॉइन कयो आहे, ऐं स्टूडियोज़ में तव्हांखे वेठल महिमान नज़र ईंदी शाज़िया निज़ामाणी साहिबा, जेके नाले वारी समाजी कारकुन आहे ऐं हिकु फेमस लॉयर बि पिणु आहिनि। सो बहरहाल अवां सभिनी महिमाननि जी महिरबानी, शाज़िया साहिबा, SSP इरफान साहब, SSP अमजद साहब ऐं ॿिया असांजा जेके साथी मौजूदु आहिनि, ऐं तव्हां सभिनी खे भलीकार चइजे थो। ऐं अवां सभिनी जी इजाज़त सां जेकी शुरूआति आहे उहा SSP जेको आहे इरफान समू साहब खां शुरूआति करणु चाहींदसि। उमेद आहे तव्हां वटि आवाज़ अची रहियो हूंदो सर इरफान? जी बिल्कुलु अचे थी। सर ही छा सूरत हाल आहे, छा एतमाद हाणे पुलिस ऐं अवाम जे विच में, ख़ासि करे कचे जी ॻाल्हि कयूं, ऐं तव्हां त उहे ब्रिलियंट ऑफिसर्स आहियो जिन खे ख़ासि करे इहा इन ऑपरेशन जे लाइ चयो वियो हुयो ऐं इहे ऑन ऑपरेशन आहिनि, ऑपरेशन हले बि पियो, त आख़िर छा सूरत हाल आहे? एॾियूं बैक टू बैक किडनैपिंग्स थियनि पियूं ऐं ही अमन अमान कीअं ऐं कॾहिं बहितर थींदो? जी वॾी महिरबानी तव्हां मूंखे वठण लाइ मौक़ो ॾिनो। ॾिसो तव्हां जीअं तव्हां ई ब्रीफ कयो नाज़रीन खे त हीउ ऑपरेशन जे लाइ अफ़गान खे हिते मोकिलियो वियो आहे। ॾिसो सिंध पुलिस गुज़िरियल काफ़ी महीननि खां एक्टिवली ॾोहारनि जे ख़िलाफ़ कचे जे इलाइक़नि में विढ़ी रही आहे। उहो कश्मोर जो इलाइक़ो हुजे, उहो शिकारपुर जो हुजे, या उहो घोटकी जो हुजे। इन चंद महीननि जे दौरान जेकॾहिं तव्हां ऑपरेशन जे नताइज ॾिसो त सिर्फ़ु असां वटि कश्मोर में ई कुझु ई महीननि में कोई 16 धाड़ेल जेके आहिनि हिते मारिया विया आहिनि। ईअं सिमिलरली काफ़ी तइदाद में जेके ॾोहारी आहिनि, 1900 जो तइदाद आहे जेके शिकारी मफ़रू जेके हिते गिरफ़्तार थी करे जेलनि जी तरफ़ कश्मीर पुलिस मोकिलिया आहिनि, ऐं कोई 10 खां मथे जेके धाड़ेल जेके आहिनि हार्डन क़िस्म जा जेके ज़ख़्मी हालत में हिते गिरफ़्तार किया विया, ऐं कोई अराउंड 5-6 महीननि जी जेकर फिगर तव्हांखे ॿुधायां, कोई 75 जेके मुखबिन असां हिते बाज़ाइब करियासीं। ॾिसो जॾहिं पुलिस एक्टिवली पुलिस हुजे या को बि लॉ एनफोर्समेंट एजेंसी हुजे, उहे जॾहिं ॾोहारनि खे हेॾान वठंदी आहे या उन्हनि जे घटनि घेरनि में वञी ठिकाणनि में वञी करे वेही करे पढ़ंदी आहे, त यकीनन उन में रिएक्शन्स बि अचनि था, यकीनन उन में पुलिस जो नुक़सान बि थिए थो। पर जंहिं डायरेक्शन में जंहिं मक़सद लाइ पुलिस कमु करे थी, उन में पिणु जेकी कामयाबियूं अचनि थियूं। ज़ाहिरी आहे हिकिड़ो ओवरनाइट चेंज वारो कॉन्सेप्ट कोन्हे को, हिकिड़ो कच्छ जो इलाइक़ो आहे,
उनमें जेको टेरेन आहे उहो इंतहाई चैलेंजिंग हूंदो आहे, जंगल एरिया आहे, वाटर चैनल्स हूंदा आहिनि उनमें, रिवराइन बेल्ट आहे, विजिबिलिटी जा इश्यूज़ हूंदा आहिनि। इन पूरे माहौल में रही करे कश्मीर पुलिस ऐं जेके एडजॉइनिंग असांजा डिस्ट्रिक्ट्स आहिनि जे तरीक़े सां धाड़ेलनि सां मुहारो अटकाए उन्हनि खे गुज़िरियल काफ़ी महीननि खां नेरो डाउन कयो आहे, उन्हनि खे सोढ़ो कयो आहे, त उनजा जेके रिएक्शन्स उहे पिण अचनि था। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं तव्हां पाण ई ब्रीफ कयो त तव्हां जेके कंपैक्ट फिगर बि एनालिसिस कंदव त गुज़िरियल काफ़ी महीननि खां जेका किडनैपिंग फॉर रेंसम में उहो काफ़ी कमी बि आहे। नो डाउट हिते असां वटि अञा बि आहिनि किडनैपिंग्स, ऐं बल्कि अञा बि काफ़ी तइदाद मूं वटि आहिनि, 12 अहिड़ा मुखबी असां वटि कश्मीर में अञा बि जरगमाल आहिनि। हिन वक़्तु बि मां तव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त मां गेलपुर जे कच्छ वारे इलाइक़े में मौजूदु आहियां जिते असांजो ऑपरेशन हली रहियो आहे। माज़रत मां इंटरफेयर पई कयां एसएसपी साहब, त हिन वक़्त बि खोड़ जेके आहिनि माण्हू यरगमाल आहिनि उते डाकुनि वटि, धाड़ेलनि वटि? जी बिल्कुलु, ॾिसो उनजो नंबर तव्हां वटि आहे? एग्जैक्टली 12 माण्हू टोटल असां वटि आहिनि। ऐं जेका फिगर तव्हांखे मूं ॿुधाई शुरू में त काफ़ी तइदाद में हिते कुझु 75 खां मथे जेके माण्हू असां कुझु महीननि में जेके बाज़ार थिया इन ऑपरेशन जे दौरान, ऐं हिन वक़्तु जेको नंबर ऑफ किडनैपिंग्स आहे उहो रिड्यूस थींदो वञे थो, ऐं जेके इंसिडेंट्स आहिनि उन्हनि में काफ़ी हद ताईं कमी अचे थी। काफ़ी जेके तव्हां ठीकु आहे, तव्हां चयो तव्हांजा 2 पॉइंट्स अची विया त इंसिडेंट्स में कमी आई आहे ऐं तव्हां चैलेंजिस जी बि ॻाल्हि कई आहे, उन ते बि अचणु चाहींदसि, पर उन खां अॻु में क्विकली आऊं एसएसपी शिकारपुर जी तरफ़ वञणु चाहींदसि। अमजद शेख साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खां बि असीं शिकारपुर जी सूरत हाल मालूम करणु चाहींदासीं। पर हिकु बुनियादी सवाल एसएसपी अमजद साहब ऐं तव्हांजे आॾो रखणु चाहींदसि, पुलिस ते जेको एतमाद आहे उतां जे शहरनि जो, इलाक़ाई माण्हुनि जो, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे त छा उहो ॾींहं ब ॾींहुं डिक्लाइन थींदो वञे पियो, हेठि वेंदो वञे पियो, या ही जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे उहा उन्हनि शहरनि खे उन तरफ़ मजबूर करे रही आहे त पुलिस मां एतमाद जेको आहे उन्हनि जो बिल्कुलु ई हेठि वेंदो वञे? एतमाद जी अगरि मां ॻाल्हि कयां त मुंहिंजे ख़्याल में पुलिस सिर्फ़ु उहो ई इदारो आहे जंहिंमें हमेशह माण्हू एतमाद सां ॾिसी रहंदा आहिनि ऐं उन्हनि ॾे ई उमेद सम्झंदा आहिनि, छो त असां फ्रंट लाइन लॉ एनफोर्समेंट एजेंसी जे हिसाब सां हमेशह जेके ऑपरेशन्स थिया आहिनि कच्चे में उहे पुलिस कंडक्ट कया आहिनि, उन्हनि लीड कया आहिनि। ऐं शिकारपुर डिस्ट्रिक्ट जी हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे। असां वटि हिन वक़्तु पूरे सिंध में सभिनी खां वधीक शोधा जी तादाद आहे 99 शहीद असांजा आहिनि जंहिं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि इन अमन लाइ। ऐं मां तव्हांखे हिन वक़्तु ॿुधायां, हिन वक़्तु दावे सां ऑन एयर शो आहे, मां ॿुधायां त हिन वक़्तु किडनैपिंग फॉर रेंसम जेका अगवा बराए तावान आहे उहा 0 आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी। ऐं शिकारपुर जी उहा हिस्ट्री रही आहे जो दिहाइनि ताईं, इहे सालनि ताईं इन में जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे तमामु अबतर रही आहे, माण्हुनि में हिकिड़ो सेंस ऑफ इनसिक्योरिटी रही आहे। पर इहा पुलिस ई आहे जंहिं उन्हनि शयुनि खे कंटेन कयो आहे। हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे त अगवा बराए तावान 0 आहे, त माण्हुनि जो एतमाद त ज़ाहिर आहे पुलिस ते ई आहे, पर जेके एक्सपेक्टेशन्स आहिनि उहो पुलिस सां गॾोगॾु जेको असांजो सोशल सेटअप हले थो उहे बि डिलीवर करण खां मतिलबु काफ़िर रहिया आहिनि। लिटरेसी रेट तव्हां ॾिसो, कबीलाई तकरार ॾिसो, माण्हुनि जी जेका हिकिड़ो एटीट्यूड आहे, एप्टीट्यूड आहे हिक ॿिए जे तरफ़, उन्हनि में वेपनाइज़िंग ऑफ सोसाइटी आहे, इहे सभु उहे फैक्टर्स आहिनि जेके हिन लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में कंट्रीब्यूट कनि था। असां अगरि पुलिस जी परफॉर्मेंस खे आइसोलेशन या उनखे इंडिविजुअली सिर्फ़ु असेस कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में उहो शायदि फेयर न हूंदो। तव्हां हिते जेको माहौल आहे, जेको एनवायरमेंट ॾिसो त हर एरियाज़ में हिकिड़ा पॉकेट्स ठहियल आहिनि जेके माण्हू वेपन सां माण्हू मौजूदु आहिनि, पंहिंजी कबीलाई तकरारुनि जे करे उन वेपन्स पाण वटि जमा कया आहिनि। नंढी नंढी शयुनि ते उनजी टॉलरेंसी लेवल इहा आहे त हिक ॿिए जा 6-7 क़तल करे छॾनि था हिकिड़ी पेटी ऐं तमामु मामूली वजहनि ते। त उन्हनि हालात में ज़ाहिर आहे क्राइम खे कंट्रोल करण लाइ हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज रहियो आहे पुलिस लाइ। पर आख़िर में मां उहो ई चवंदुसि त माण्हू एक्सपेक्ट बि पुलिस खां ई कंदा आहिनि, पर ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो जादुई छड़ी त आहे कान पुलिस जो हिकिड़ो दफ़ो करे सभु शयूं उन तरीक़े सां कयूं, उन सां कुझु रिलेटेड फैक्टर्स बि आहिनि। सर हिते हिकु ॿी बि ॻाल्हि आऊं सम्झणु चाहींदसि, सॉरी आऊं इंटरफेयर कयां पई, त तव्हां जीअं चयो त हिन वक़्तु कोई बि जेको आहे धाड़ेलनि जी गिरफ़्त में क़ैद में न आहे, को बि यरगमाल न आहे बणियल। जी बिल्कुलु, इहो मां दावे सां चई रहियो आहियां, ऑन एयर तव्हांखे चई रहियो आहियां। डिस्ट्रिक्ट शिकारपुर में असां वटि अगवा बराए तावान में को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको धाड़ेलनि जी शिकंजे में या उन्हनि जी गिरफ़्त में हुजे। असांजी अगवा बराए तावान जो 0 आहे। ऐं हिन वक़्तु तव्हांजी गिरफ़्त में केतिरा धाड़ेल आहिनि, केतिरा तव्हां अरेस्ट कया आहिनि? जेको डेटा आऊं शेयर कयो, छा उहो ठीकु आहे, दुरुस्त आहे? जी बिल्कुलु एक्यूरेट फिगर आहे। 283 जेके आहिनि तव्हां धाड़ेल अरेस्ट करे चुका आहियो? जी बिल्कुलु, उहे मुख़्तलिफ़ केसिस में अरेस्ट थिया आहिनि, 4 उन में मारिजी आहिनि। अच्छा, पोयां तव्हां कुझु ॿियनि फैक्टर्स जी बि पिणु ॻाल्हि कई,
त उते क़बीलाई तकरार आहिनि ऐं घणा फैक्टर्स जेके आहिनि पोयां अचनि पिया त छा इहे वॾो चैलेंज थी करे पुलिस जे साम्हूं अचनि था? इहा पॉइंट आउं एसएसपी इरफान जी तरफ़ जेको आहे खणी वञणु चाहींदसि त छा क़बीलाई झेड़ा चऊं या उते सरदारी निज़ाम हुजनि था, वॾेरको निज़ाम आहे एसएसपी इरफान साहब, त छा उहे कंहिं क़िस्म जी रुकावट बणिजनि था? जी ॾिसो, तमामु राइटली एसएसपी शिकारपुर शहर खे पॉइंट आउट कयो आहे त पुलिसिंग जेको हूंदो आहे इन इलाइक़नि में वन ऑफ द फैक्टर्स आहे त पुलिसिंग हिकिड़ो इफेक्टिव फैक्टर हूंदो आहे, पर गॾो गॾु हुन सां गॾु काफ़ी ॿिया फैक्टर्स बि हूंदा आहिनि। तव्हां ॾिसो हिन इलाइक़नि में ट्राइबल क्लैशिस जे करे तव्हां कश्मीर में ॾिसो त इंतिहा लेवल जा जेके आहिनि पीक ते हिते पहुतल आहिनि। हर घर में हिते लेटेस्ट क़िस्म जी वेपनरी मौजूदु आहे ट्राइबल क्लैशिस जे करे। रोड इंफ्रास्ट्रक्चर जी जेकॾहिं तव्हां डेवलपमेंट ॾिसो त उहा इंतिहाई नाक़िस आहे। त इहे सभई जेके फैक्टर्स आहिनि छो त पुलिस हमेशह कंहिं बि इलाइक़े खे क्लियर करे सघे थी ऐं पुलिस हमेशह इलाइक़ा क्लियर कराया आहिनि। उनखे होल्ड करण जहिड़ा जेके फैक्टर्स हूंदा आहिनि उहे कुझु ॿिया हूंदा आहिनि त उन इलाइक़े खे तव्हां जॾहिं क्लियर कयो था त हुनखे हाणे होल्ड करिणो आहे त हुन में बाक़ी जेके इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट्स आहिनि, ट्राइबल क्लैशिस जी जेका उन में कमी आणण जा जेके एफर्ट्स आहिनि ऐं काफ़ी ॿिया एफर्ट्स ॿिया फैक्टर्स बि हिननि में अकाउंट कनि था। असां वटि जीअं तव्हां पॉइंट आउट कयो सरदारी सिस्टम बि आहे। सरदारी सिस्टम जी वजह सां जेके ट्राइबल क्लैशिस उहे सर्वाइव कनि था ऐं उनखे बि असां कोशिशि कई आहे त सिविल सोसाइटी सां मिली करे, मीडिया सां मिली करे ऐं कश्मीर जे अवाम सां मिली करे इन्हनि शयुनि खे बि को डेंट लॻे त जीअं न सिर्फ़ु ट्राइबल क्लैशिस जेके हिते ऑनगोइंग हलनि पिया उन्हनि जा फ़ैसिला थी वञनि। जेके सहूलियतकारीअ में बि कुझु माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे एक्शन असां कयूं। सहूलियतकारी मां किथां इन्वॉल्व आहिनि इहो थोरो क्लियर कजो त छा कुझु टाइम अॻु में त इहे बि रिपोर्ट्स हुयूं त पुलिस मां बि सहूलियतकारी जेको आहे धाड़ेलनि खे मिले पई, उहे ई उन्हनि जा सहूलियतकार बणिया। एग्जैक्टली बिल्कुलु सो जेके पुलिस में ब्लैक शीप्स आहिनि उन्हनि खां बि इंफॉर्मेशन लीक थिए थी ऐं तव्हां जेकॾहिं कश्मीर खे ॾिसो त मां चंद महीननि में ई कोई 30 मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसर जेके आहिनि जिन में एसएचओ बि शामिल आहिनि उन्हनि खे असां डिसमिस फ्रॉम पुलिस कयो आहे छो त उहे जेके आहिनि पुलिस रहिया आहिनि ऐं ईअं ई काफ़ी तादाद में जेके पुलिस ऑफिसर आहिनि उहे हिन वक़्तु बि अंडर इंक्वायरी आहिनि जेके जिन जी असांखे इंफॉर्मेशन मिले थी त हू पुलिस जी का सीक्रेसी आउट कनि था या हू पंहिंजे मोहकमे सां वफ़ादारी कोन कनि था। त ब्लैक शीप्स त बिल्कुलु हर जॻह ते मौजूदु आहिनि, पर गॾो गॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त कश्मीर स्पेसिफिक ॾिसो कश्मीर जो पासो हिकिड़ो ट्राई जंक्शनल डिस्ट्रिक्ट आहे जंहिंसां पंजाब जा लॻनि था लॻनि था। तव्हां जेकॾहिं कश्मीर जी जेको बॉर्डरिंग प्रोविंस पंजाब 38 किलोमीटर जो असांजो बॉर्डर आहे ऐं क्रॉस बॉर्डर रहीमयार खान ऐं राजपुर में कच्चो जमाल आहे, कच्चो कराची आहे जिते बि हिकिड़ी हेवी क़िस्म जी जेका ॾोहारनि जी मौजूदगी आहे। ऐं जीअं मां तव्हांखे हिन वक़्तु ॿुधायां त मुंहिंजी हिन वक़्तु जी जेका पोज़ीशन आहे उहा गेलपुर वारे इलाइक़े जी ऑपरेशन करे रहिया आहियूं। गेलपुर वारो जेको इलाइक़ो आहे उहो पंजाब जे माश्का जो इलाइक़ो आहे जिते धाड़ियुनि जी मौजूदगी आहे। हिकिड़ी इन्फ्लक्स ऑफ डेकोइट्स फ्रॉम अक्रॉस दी बॉर्डर बि थी रही आहे, सप्लाई ऑफ दी वेपन फ्रॉम अक्रॉस दी बॉर्डर पिणु थी रही आहे जंहिंजे करे हिते जेके सर्टेन पॉकेट्स ॾोहारनि जा आहिनि उहे स्ट्रेथन थियनि था। सिमिलरली तव्हां डिस्ट्रिक्ट खे ॾिसो त असांजो 67 एतिरा रिसोर्सफुल आख़िर कीअं आहिनि जो हथियार बि उन्हनि खे मिलनि पिया सो बि जदीद क़िस्म जा ऐं हर शइ यानी बाक़ाइदा उन्हनि खे उहो हर तरफ़ सां जेको आहे मालामाल लॻा पिया आहिनि, चाहे उहो पैसनि जी ॻाल्हि हुजे, हथियारनि जी ॻाल्हि हुजे या उन्हनि जा रिसोर्सिस हुजनि, हू त हर हवाले सां स्ट्रॉन्ग लॻा पिया आहिनि। त पोइ कीअं तव्हां मुंहुं ॾींदा उन्हनि खे? ॾिसो उन में उन्हनि जे राइट ते डिस्कशन में पॉइंट आउट कयो छो त हिते उन्हनि जी जेकी दुश्मनियूं आहिनि इन नोवेज जूं एक्सट्रीम लेवल ते वञी पहुची चुकियूं जो उन्हनि हर घर जे अंदरि वेपन जो कासो हिते हिनखे इज़िली मिली वञे थो। अच्छा उन ट्राइबल क्लैशिस खे या पंहिंजी पर्सनल एनिमिटीज़ खे फाइनेंस करण जे लाइ बि वन ऑफ द रीज़न्स जेको आहे त उहो क्राइम जी तरफ़ बि अचनि था या किडनैपिंग जी तरफ़ बि अचनि था जीअं पंहिंजी जेका दुश्मनियुनि खे उहो फाइनेंस करे सघनि। मां तव्हांखे ॻाल्हि कंटिन्यू जे करे मां कयां त 57 किलोमीटर असांजो कश्मीर जो जेको बॉर्डर आहे उहो लॻे थो बलोचिस्तान सां, जंहिंमें डेरा बुक्टी वारा इलाइक़ा जंहिंमें सोबतपुर वारा इलाइक़ा अचनि था ऐं तव्हां ऑलरेडी तव्हांखे मालूम आहे त हिकिड़ो जेका सिचुएशन बलोचिस्तान में आहे या एक्रॉस बॉर्डर ज़ाहिर आहे उहे बलोच ट्राइब्स बि आहे हिते रहनि था जिन जो हिकिड़ो एक्सचेंज थिए थो। पर हैविंग सेड दैट इन्हनि तमामु इलाइक़नि खे सिक्योर करण जे लाइ असां करंटली आई सिंध जे तरफ़ां डायरेक्शन जे मुताबिक़ कोई पुलिस पोस्टूं बि ठाहियूं था पंहिंजे बॉर्डर एरियाज़ ते। रिसेंटली कोई 14 असां जेकी चौकियूं आहिनि पुलिस पोस्टूं असां ठाहे वरितियूं आहिनि पंजाब ऐं सिंध जे बॉर्डर ते जेकी असांखे
ज्वाइन कनि था डिस्ट्रिक्ट कशमोर खे। ठीकु आहे, उहा इहे तव्हांजी similarly तव्हांजी 19 हिकमत अमली आहे, पर हिन वक़्तु असीं SSP साहब उन्हनि ई शयुनि ते ॻाल्हाईंदासीं जेके बैक टू बैक किडनैपिंग्स थियनि थियूं। तव्हां ॾिठो हूंदो त ख़ैरपुर जा कुझु वाक़िया साम्हूं आया जंहिंमें मज़दा ड्राइवर खे उनजी तज़लील कई वई आहे, उहो हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थियो आहे। ऐं कुझु टिकटॉकर्स हुयूं, उन्हनि जी त ख़बर ई असांखे बाद में पई, हीअ बि कनकोट जो ई वाक़ियो आहे ऐं तव्हां ई हिन में एक्टिव हुया, त उन्हनि जी असांखे ख़बर बि केतिरी इहा सरप्राइज़िंग ऐं शॉकिंग ॻाल्हि आहे त कुझु माण्हू अगवा थी विया ऐं कंहिंखे का ख़बर ई कोन पई, जॾहिं बाज़ियाब थियूं आहिनि पोइ वञी करे जेको आहे ख़बर पई आहे। त इहे अहिड़े क़िस्म जा वाक़िया बि साम्हूं अचनि था। वरी आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त क्लियर कजो त हिन धाड़ेलनि वटि केतिरा माण्हू यरगमाल बणियल आहिनि कश्मीर में। देखो तव्हां ज़िले कशमोर जी जेका फिगर ॿुधाई जेका राइटली आहे, जेका इंफॉर्मेशन असां वटि रिपोर्टेड आहे या इवन अनरिपोर्टेड बि आहे, असां पंहिंजे ज़राए जे ज़रिए जेका इंफॉर्मेशन कोन कोई असां लास्ट पेंडिंग जेके आहिनि उहे 13 आहिनि। ऐं तव्हां जेकॾहिं कल्ह 13 माण्हू यरगमाल बणियल आहिनि हिन वक़्तु। जी जी बिल्कुलु। ऐं असां सिर्फ़ु कलो के ॾींहं में ड्यूरिंग ऑपरेशन के 4 जेके यरगमाली आहिनि असां कशमोर पुलिस उहे बि बाज़ाब करे आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेके बक़ाया जेके मुखबी आहिनि उन्हनि जी बाज़ाबी लाइ जेके ऑपरेशन आहे उहा असांजे 3 मुख़्तलिफ़ कचा इलाइक़नि में हली रहियो आहे। ठीकु आहे, तव्हां असां सां लाइन ते रहिजो। जी SSP अमजद साहब बि मौजूदु आहिनि। सर, तव्हां कुझु चैलेंजिस जी बि ॻाल्हि कयो पिया, त आउं तव्हां खां पुछणु चाहींदसि त हिते धाड़ेल त असांखे कचे जे इलाइक़नि में वॾा रिसोर्सफुल नज़र अचनि था, पुलिस जी छा सूरत हाल आहे? छा हू बाक़ाइदा हुननि वटि हर शइ हर फैसिलिटी अवेलेबल आहे? कुझु ॾींहं अॻ में जॾहिं ही कुझु टाइम पहिरियां जॾहिं ऑपरेशन शुरू थियो हुयो जिन में तव्हां चइनी SSPs खे ही मखसूस ऑपरेशन ते लॻायो वियो हुयो, त उन टाइम IG साहब इहो ई चयो हुयो त असां फंड्स जे हवाले खां, पुलिस ऑफिसर्स जी अवेलेबिलिटी जे हवाले खां हर शइ जेको आहे परफेक्ट लॻी पई आहे, बसि हाणे ऑपरेशन शुरू थींदो ऐं इन्हनि ही जेके गैंग्स आहिनि इन्हनि जो असांखे बाक़ाइदा तौर ते ख़ात्मो करणो आहे। त इन हवाले सां वाक़ई में इन शइ में हक़ीक़त आहे त हर शइ में तव्हां जेको आहे रिसोर्सफुल आहियो, तव्हां वटि ज़रिया जेके आहिनि मौजूदु आहिनि, फंड्स थी विया, ऑफिसर्स जी अवेलेबिलिटी थी वई, उहा इनफ आहे, पूरी आहे हथियारनि जी अवेलेबिलिटी? जी तमामु जेको तव्हां पर्टिनेंट हिकिड़ो क्वेश्चन रेज़ कयो, ॿ शयूं हिन में रहे थी। हिकु त जेको पुलिसिंग हिन वक़्तु कचे एरियाज़ में जेके कंदकोट कशमोर थियो, शिकारपुर थियो, घोटकी थियो, उन में जेको पुलिस कमु करे रही आहे, मुंहिंजे ख्याल में ॿियनि कंट्रीज़ में अगरि तव्हां ॾिसो त उते इहा आर्मी फंक्शन आहे। आर्मी जे हिसाब सां उहे एॾा चैलेंजिस जेके अचनि था, जेके हुननि वटि रॉकेट लॉन्चर आहिनि, एंटी टैंक वेपन आहिनि, एंटी एयरक्राफ्ट गन्स आहिनि, ऐं जंहिं वेपनरीअ सां उहो कॉम्पीट करे रहिया आहिनि, मुंहिंजे ख्याल में पुलिस पंहिंजे जेके बि रिसोर्सिस अवेलेबल आहिनि उन सां जेके कमु करे उहा ई तमामु वॾी ॻाल्हि आहे। अदरवाइज़ इट्स अ मिलिट्री फंक्शन जंहिं हिसाब सां असां कमु करे रहिया आहियूं। अच्छा, इहो तव्हां ॾाढो क्रूशल पॉइंट रेज़ कयो त हिन वक़्तु आर्मी खां बि मदद, ऐं असां ॾिठोसीं जेके असांजा लॉ मेकर्स आहिनि, काल्ह ई सिंध असेंबली में हुननि इहो फ्राइडे ते जेको आहे मुतालबो कयो त आर्मी खां मदद तलब कई वञे, त इहो त असां काफ़ी टाइम खां ॿुधूं पिया, पर इन वारे सां कुझु थी न रहियो आहे? जी ज़ाहिर आहे, हुन में शयूं कंहिं टाइम ते इनिशिएट थी हुयूं, हुन में शयूं रिव्यू बि कयूं हुयूं, ऐं कुझु मुंहिंजे ख्याल में कुझु वजूहा जे बिना ते उहो शइ अञा डिसीजन मेकिंग पेंडिंग आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त कंहिं दौर हूंदो जंहिंमें धाड़ेल 10-15 साल पहिरियों उनजो जेको मैक्सिमम वेपन हूंदो उहो असांजे G3 हूंदो या क्लैशनकोव सां कॉम्पीट कंदा। त असां वटि टेक्टिकल हिकिड़ी एज हुई जंहिंमें APCs हूंदियूं असां वटि, ऐं ॿियूं वेपनरी उनखां ॻरियूं हूंदियूं जंहिंजे करे असां बहितर तरीक़े सां कॉम्पीट करे सघंदासीं। हिन वक़्तु जॾहिं बि कचे में ऑपरेशन थींदा आहिनि त सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा ई क्वेश्चन रेज़ थींदी आहे त APCs खे जेको नुक़सानु थिए थो, जेको असांखे टेक्टिकल एज ख़तमु थियण जे करे असां वटि जेको जानी नुक़सानु थिए थो, मोरल जो नुक़सानु थिए थो, उन शइ खे कवर करे वञे। ऐं IG साहब उन ई ॻाल्हि कई त उन शइ खे उन्हनि PM साहब सां टेकअप कयो ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि ते एग्री कयो आहे त जेके असां वटि जेके आर्मी ग्रेड जा मिलिट्री ग्रेड जा वेपन्स आहिनि उहे असांखे प्रोक्योर करे ॾिना वञनि, ताकी असां पंहिंजी हिकिड़ी टेक्टिकल एज जेका आहे उहा मेंटेन करे सघूं ऐं हिकिड़ी असराइती कार्रवाई करे सघूं जॾहिं बि असां कचे में वञूं। हिन वक़्तु जे कचे में जी प्लीज़ ॻाल्हि कंप्लीट कजो सर। जी, कचे में जे हिन वक़्तु पुलिस कार्रवाई करे बि रही आहे त उहा पंहिंजी हिकिड़ी शहादतुनि जे एक्सपेंस ते करे रही आहे, ऐं शायदि उहा हिन तरह में कार्रवाइयूं जेके आहिनि उन हिन हिसाब सां असराइतियूं बि नथी थियनि। जे वेपनरी उन प्रोपोर्शन सां मिलंदी, जे उन तरीक़े सां असां इक्विपमेंट ॾींदासीं त इंशाअल्लाह ताला बहितर रिज़ल्ट ईंदा। ठीकु आहे, तव्हांजो चवणु आहे त पुलिस बि कमु करे रही आहे, ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट खे उन हिसाब सां डिफेंड बि कंदा ऐं तव्हांजो पूरो राइट बि आहे, पर ज़ाहिर आहे ही जेकी तमामु सॼी समूरी सूरत हाल रही हुई, हिन में शदीद तंज़ थियो हुयो पुलिस ते, त उन्हनि जो बि मौक़िफ़ जेको आहे शामिलु करणु तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु
खोड़ सारा जेके आहिनि फैक्टर्स आहिनि पोयां आहिनि पुलिस खे बि काफ़ी चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवे पियो जिते सरदारी निज़ाम आहे वॾेरको निज़ाम आहे ऐं SSP इरफान साहब त पाण ख़ैर जेको आहे इहो चवनि था त उन्हनि हिकु कुझु सरदारनि खे जेको आहे उते उन्हनि खे यानी ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि सां त हू कुझु क्रिमिनल एक्टिविटीज़ में मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR बि दर्ज कई वई आहे। अच्छा त अवां ॿिन्ही ऑफिसर्स खे रिक्वेस्ट कयां थी त असां लाइन ते ई रहिजो, असां सां कुझु रिपोर्टर्स मौजूदु आहिनि कंदकोट ऐं ख़ैरपुर खां, त हू छा पुलिस जे लाइ चवनि पिया, हुननि वटि कुझु फैक्ट्स आहिनि जेके असां सां डिस्कस कंदा बाज़ियाबी जे हवाले सां या पुलिस जी कारकर्दगी जे हवाले सां, ऐं पोइ मां तव्हां खां आख़िरी सवाल पुछी करे ऐं जेको आहे मूंखे ख़ुदा हाफ़िज़ कंदसि। जी ग़ुलाम फरीद साहब, तव्हां ही समूरी गुफ़्तगू ॿुधो पिया, असां सां SSP इरफान साहब बि मौजूदु आहिनि, छा चवंदा त उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि जी जेकी परफॉर्मेंस आहे हिन वक़्तु हुननि हिकु अंग बि असां सां शेयर कयो ऐं असां बि उन्हनि जो डाटा ॾिनल ॿुधायोसीं पंहिंजे इंट्रो में त 13 ॼणा हिन वक़्तु ताईं धाड़ेलनि जी गिरफ़्त में आहिनि, त एतिरो धाड़ेल उते पावरफुल लॻा पिया आहिनि ऐं पुलिस जी कारकर्दगी अव्हां जे इंफॉर्मेशन मुताबिक़ उते कीअं आहे? जी बिल्कुलु लेला, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में असांखे शामिल कयो। जीअं त कश्मीर ज़िले में हिन वक़्तु 9 खां 10 क्रिमिनल्स गैंग्स आहिनि जेके सरगर्म बणियल आहिनि, जंहिंमें तेगानी गैंग आहे, जंहिंमें तेगानी गैंग्स आहे, सब्ज़ोई गैंग्स आहे, भयो गैंग्स आहे, जागीरानी गैंग्स आहे, बंगवार गैंग्स आहे, ममदानी गैंग्स आहे, कोश आहे ऐं सर गैंग शामिल आहिनि। जॾहिं त कश्मीर ज़िले मां हिन वक़्तु 15 खां 20 मुगवी हिन वक़्तु धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहिनि, जंहिंसां मुगवियुनि पुलिस पारां हिकिड़े महीने में 20 जे लॻभॻि जेका मुगवियुनि खे धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाबी करायो आहे, जंहिंमें हिकु मासूम आहे अज़ीम मेणिक ऐं फरहान सुमरो, कौसर खोसो, नाज़िया खोसो, हाजाणो ऐं उन सां गॾोगॾु जयदीप आहे, मुखी आहे बढाणी जो, जगदीश कुमार, एहसान आहे, मक़बूल मिराणी आहे ऐं उन खां अलावा मज़हर आहे, शफ़ीक आहे, जमशेद आहे, ख़ालिद ख़ान पठान आहे, वकास भट्टी आहे, अहमद मेहर आहे, असगर अली भट्टी आहे, उन सां गॾोगॾु वाबडा अस्पताल गुड्डू जो MS आहे, डॉक्टर मुनीर अहमद नैच, हू बि हिन धाड़ेलनि जे धाड़ेलनि वटि क़ैद यरगमाल बणियल आहे। जॾहिं त SSP कश्मीर पारां जी अॻवाणी में क्रिमिनल गैंग जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ब वक़्तनि ऑपरेशन बि कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु ऑपरेशन हलंदड़ बि आहे। 1 महीने अंदरि SHO कश्मीर समेत ऐं हिकु पुलिस एहलकार समेत 20 खां वधीक जेका मुगवी उन्हनि खे धाड़ेलनि चंबे मां मुबीना पुलिस मुक़ाबले ज़रिए बाज़ियाब कयो। जॾहिं त SSP कश्मीर पारां क्रिमिनल्स एक्टिविटीज़ में शामिल कुझु SHOs ऐं कुझु पुलिस एहलकारनि जे तक़रीबन 3 खां वधीक एहलकार आहिनि, उन्हनि खे डिसमिस कयो वियो, जंहिंजी सिफ़ारत तहत वरी उन्हनि खे जेको आहे उन्हनि में कुझु ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे बहाल कयो आहे ऐं उन्हनि खे उहो ई हंधि मुक़ररु कयो वियो आहे जंहिं हंधि तां उन्हनि खे डिसमिस कयो वियो। जॾहिं त हिन वक़्तु अच्छा, जंहिंजी इंफॉर्मेशन ऑलरेडी SSP साहब वटि यानी हुई त हू कुझु अहिड़नि एक्टिविटीज़ में इन्वॉल्वड आहिनि, उन्हनि खे सस्पेंड कयो वियो, वरी उन्हनि खे बहाल बि कयो वियो आहे। वरी उन्हनि में कुझु अहिड़ा आहिनि उन्हनि खे SSP इरफान साहब, अवां इहा ॻाल्हि ॿुधो पिया? जी जी प्लीज़ प्लीज़। त इन इंफॉर्मेशन इन फैक्ट जी तव्हां छा जवाब ॾींदा? जी मां तव्हांखे पहिरां बि ॻाल्हि क्लियर करे ॿुधाई त कुझु असांजा जेके ऑफिसर्स आहिनि जिनखे डिसमिस कयो वियो ऐं कुझु जेके ऑफिसर्स आहिनि जेके अंडर इंक्वायरी रहिया ऐं इंक्वायरी खां बाद में कुझु ऑफिसर्स जेके आहिनि उहे ॿाहिरि बि थिया आहिनि। बहरहाल जेके डिसमिस जेके मिक्सड अप विद क्रिमिनल्स आहिनि उहे बिल्कुलु ई हिन वक़्तु बि जेके उहे डिसमिस खां मुस्तरद थियल आहिनि। ठीकु आहे, उन्हनि खे इंक्वायरी खां बाद में बहाल कयो वियो आहे। फरीद साहब, त पोइ यानी हुननि प्रॉपर इंक्वायरी कई वई पुलिस जे पारां, जीअं SSP साहब बि चवनि पिया, त पोइ ई उन्हनि खे बहाल कयो वियो? SSP साहब चवे पियो इरफान साहब, लेकिन असांजे ज़रिए मुताबिक़ सिफ़ारत ज़रिए जेको आहे उहो बहाल कया आहिनि ऐं पुलिस में जेको आहे जेका असांजा 4 ज़िला आहिनि उहे हिन वक़्तु धाड़ेलनि जे शिकंजे में, जंहिंमें कश्मीर आहे, घोटकी आहे, सखर आहे, शिकारपुर आहे। कश्मीर सिंध पुलिस खे घुरिजे त हिननि 4 ज़िलनि जी जेका पुलिस आहे उनखे गॾिजाए करे ऑपरेशन कयो वञे त जीअं उहा ऑपरेशन कामयाब थी सके। जॾहिं त ठीकु आहे, खादिम साहब या वञणु चाहींदसि, टाइम जी बि थोरी सी कमी आहे, असां सां मैडम बि साण आहे, मैडम शाज़िया, त उन्हनि बि वञणु चाहींदासीं। खादिम साहब, तव्हां छा चवंदा? अवां पुलिस ऑफिसर्स जूं बि ही गुफ़्तगू ॿुधी ऐं तव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे? ख़ैरपुर में गुज़िरियल ॾींहंनि में तमामु अफ़सोसनाक वाक़िया पेश आया आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में, बल्कि जिते भाउ भेण जो बि क़त्ल कयो वियो, उहो बि तमामु अफ़सोसनाक हुयो। उहो बि ख़ैर असीं पुछण जी कोशिशि कंदासीं असां SSPs खां त आख़िर उहो मामिलो छा हुयो। जी खादिम साहब।
बिल्कुलु महिरबानी लैला, ही शामिल कयो आहे प्रोग्राम में। ऐं सिंध जो अॼु वॾो इशू आहे। जेके केतिरा ई जेके शहरी आहिनि, यरगमाल आहिनि, धाड़ेल नट, ख़ैरपुर जा जेके 3 पुरियत आहिनि, जीअं डॉक्टर ड्राइवर आलीअ ॾिनो जूणे जो, उनखे 2.5 महीना गुज़री विया आहिनि। उनखे लॾो खणण जे बहाने घुराए ऐं उनखे अगवा कयो वियो आहे। जॾहिं त 2 बोज़दार वॾा जा पुरियत आहिनि, जंहिंमें हाजन बोज़दार ऐं मेहदी रज़ा नौजवान, इहे बि हिन जा वीडियो वायरल थिया आहिनि। उन खां पोइ ई तस्दीक थी त इहे अगवा थिया आहिनि। हिन वक़्तु उहे धाड़ेल यरगुमाल आहिनि। पर सितम ज़रीफ़ी इहा आहे त इहे जेके बि 3 यरगुमाली आहिनि ऐं 3 जा जेके वीडियो वायरल थिया आहिनि, तमामु ॾुखोईंदड़ आहिनि। हाणे अलीअ ॾिनी जी त तज़लील तमामु मथी लेवल जी कई वई आहे। किरियल हिकिड़ी हरकत थी आहे त हुनजा मौलवी टाइप जो माण्हू हुयो, हुनजी ॾाढ़ी, मुछूं, वार, भिरूं सभु जेको आहे सो मथे कूड़े हुनखे तज़लील जो निशानो बणायो वियो आहे। ऐं हुन सां गॾु जेके 2 पुरियत आहिनि, हाजन बोज़दार ऐं मेहदी रज़ा मला, उन्हनि जी बि वीडियो जेका वायरल थी आहे उहा तशदुद वारी आहे, ॾाढो ॾुखाईंदड़ आहे। जेके हुनजा वारस पाड़े वारा ॾिसनि था त तकलीफ़ में अची वञनि था। पर इन जे तव्हांखे लैला ॿुधायूं त हीअ ॾाढी सितम ज़रीफ़ी इहा थी आहे त हीअ हाणे कंहिंजे खाते में न आहिनि। हालांकि भुंग जे लाइ त अगवा कया विया आहिनि। 1 करोड़ 30 लख इन 3 खां भुंग जेको आहे सो तलब कयो वियो आहे इन ई वीडियोनि जे ज़रिए जा उन्हनि जे मोबाइलनि तो। पर हिन जो न बिल्कुल खादिम साहब, ॿियो त इहो बि ॾिसो त ही धाड़ेल त हाणे जदीद बि थींदा वञनि था, यानी उन्हनि खे ख़बर आहे त सोशल मीडिया ते असांखे वीडियो वायरल करणी आहे ऐं कीअं जेको आहे शयुनि खे असांखे डील करिणो आहे। असां सां मैडम शाज़िया बि गॾु आहिनि स्टूडियोज़ में, उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हां जेको आहे समूरी गुफ़्तगू ॿुधो था, तव्हां पाण कानूनदान आहियो, अहिड़े इदारे सां लाॻापियल आहियो जेको कानून जी ॻाल्हि करे थो। तव्हां छा ई चवंदा सिंध में अमन अमान जी सूरत हाल ते तव्हांजो छा आहे? ऐं तव्हां लीडिंग न्यूज़ पेपर्स में मुख़्तलिफ़ आर्टिकल्स बि लिखो पिया। थैंक यू लैला। अच्छा, आउं इहो ई चवणु चाहींदसि जेका हीअ सूरत हाल तमामु घणी गंभीर आहे। इहे सभिनी जे लाइ परेशानी जो सबबु आहे। न सिर्फ़ु उहे जेके उते वेठा आहिनि उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में, बल्कि असां जेके परे वेठा आहियूं, जेके कराची में वेठा आहियूं, असांजे लाइ इक्वली ओतिरो ई स्ट्रेसफुल इहा शइ थींदी पई वञे त आख़िर इहो जो सबबु छा आहे, इन जो कारण छा आहे। त इन क़िस्म सां धाड़ेल जेको आहे सो एॾो तरीक़े सां ऑपरेट कनि पिया। जीअं तव्हां ॻाल्हि कई त हू सोशल मीडिया जो इस्तेमालु कनि पिया ऐं हू पढ़ियल लिखियल बिल्कुलु कोन्हनि, पर हुन जेका तमामु सोफिस्टिकेटेड तरीक़े सां सोशल मीडिया ते पंहिंजी वीडियोज़ खे वायरल कनि पिया, तमामु अहिड़े तरीक़े सां कनि पिया जेके वायरल थी पियूं वञनि। ऐं ॿी नंबर ॻाल्हि इहा आहे त असांखे इहो ॾिसणो पवंदो त इन्हनि जी सप्लाई चेन छा आहे, किथां हिननि खे एॾा लेटेस्ट क़िस्म जा वेपन्स मिलनि था। इहा का एॾी लाइट ॻाल्हि कोन्हे जंहिंमें तव्हांजा एंटी एयरक्राफ्ट जेके गनशिप हुजनि, तव्हां वटि मिसाइल हुजनि, तव्हां वटि इन क़िस्म जूं शयूं हुजनि जेके मतिलबु लोकली तव्हां सोचे था सघो त तव्हां हिते नई का लोकल मार्केट आहे उते शयुनि जी। त असांखे इहो ॾिसणो पवंदो त इन्हनि जो केरु इन्हनि खे सपोर्ट करे पियो, केरु हिननि खे रूट कॉज़ बिल्कुलु असांखे मालूम करणो पवंदो। इन खां सवाइ सिर्फ़ु धाड़ियलनि खे असांखे इहो करियूं त उन्हनि खे मारे छॾींदासीं या उन्हनि खे पकड़ींदासीं त इहो हिकिड़ा मारींदो पकड़ींदो, उन जॻह ते वरी ॿिया उनखे रिप्लेस कंदा। त मुंहिंजे ख़्याल में जेको वॾो में वॾो सबबु आहे त इन जी सप्लाई चेन केरु किथां पिया इन्हनि खे सप्लाई थियनि इन क़िस्म मॉडर्न जेके वेपन्स आहिनि। ऐं ॿियो हिननि खे हिकिड़ो धाड़ियल इन तरीक़े सां एॾो ब्रेवली मतिलबु एॾो शेमलेसली नथो ऑपरेट करे सघे। हुननि खे ज़रूरु तमामु का पावरफुल धर आहे जेका उनखे सपोर्ट करे पई, जेका मुंहिंजे ख़्याल में जेका असांजी गवर्नमेंट आहे उन सिंध गवर्नमेंट खे इन तरीक़े सां थोरो तमामु घणे तरीक़े सां त पाण आर्मी खां मदद तलब कनि पिया। बिल्कुलु हिकिड़ी शइ जेका आउं चवणु चाहींदसि त जेका SP साहिबु चई त असां वटि जेके आउं थोरो उन खां डिफर कंदसि त असांजी पुलिस वटि उन क़िस्म जी मॉडर्न टेक्नोलॉजी कोन्हे जेका धाड़ियल वटि आहे। ऐं असांखे इहो करणु खपे। उन वटि ड्रोन बि आहिनि ऐं आई डोंट नो की पुलिस वटि केतिरा ड्रोन हूंदा जेके उन तरीक़े सां उन कनि था। ॿियो उन्हनि जी जेका पुलिस जेका सर्वेलेंस आहे उहा केतिरी आहे, छा जेके मॉडर्न क़िस्म जी टेक्निकल असां वटि सर्वेलेंस डिवाइसिस आहिनि छा उहे उन्हनि वटि आहिनि जंहिंमें उन्हनि खे उहे ट्रेस करे सघनि त हिन जो किथे आहे। ऐं ॿी नंबर ॻाल्हि त हेॾा वॾा टावर्स लॻाए पिया आहिनि उते जेके मोबाइल फ़ोननि जा, त उहे ॾाढो आराम सां उते ऑपरेट कनि पिया। त उन्हनि जे थ्रू त उन्हनि खे लोकेट करे उन्हनि आई डोंट नो मतिलबु को टेक्निकल पर्सन कोन्हे पर ले पर्सन जी हुते ऐं चई सघां थी त उहे उन ॾाढो आराम सां यूज़ कनि पिया। त उन्हनि जे लाइ छा हिन वटि का स्ट्रेटजी आहे। ऐं ॿियो हाणे इहो ॿुधूं पिया त सिंध कैबिनेट हिकिड़ो डिसीजन वरितो जंहिंमें 3 सूबनि में इहो कयो वेंदो, ऑपरेशन कयो वेंदो, जॉइंट ऑपरेशन कयो वेंदो जंहिंमें आर्मी ऐं रेंजर्स खां बि हेल्प वरिती वेंदी। ऐं हिन में इहो बि चयो वियो आहे त असां तक़रीबन 2.70 बिलियन रुपीज़ जा जेके से वेपन्स परचेज़ कंदासीं। हाणे ज़ाहिर आहे उनजी परचेज़िंग में प्रिक्योरमेंट में टाइम लॻंदो, पर मीन टाइम उन शइ में जेको शहरनि जो हिन क़िस्म जो अगवा थिए पियो
उनखे कहिड़े तरीक़े सां कयो वेंदो। ऐं ॿियो एस पी साहब इहा बि ॻाल्हि कई त कुझु धाड़ियल अरेस्ट कया अथनि, पकड़िया अथनि जी जी कश्मीर ऐं कश्मीर में। हाणे इहो असां पंहिंजी हिकिड़ी हिस्ट्री ॾिसूं जेका असांजी चेकर्ड हिस्ट्री आहे इन मामले में, उन में इहो थी त कोर्ट मां आज़ादु थी था वञनि, पुलिस मां आज़ादु थी था वञनि। त इहो बसि ॾिसूं त इन लेवल जो प्रेशर अचे किथां थो, जिते आराम सां धाड़ियल कोर्टनि मां तव्हां बि पंहिंजे करियर में या पंहिंजे कम जे दौरान इहो थियो आहे त धाड़ियल आराम सां आज़ादु थी वञनि। अच्छा इहो पॉइंट तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां SSP साहब ॾे खणी वञा। SSP अमजद साहब, अव्हां बि इहा गुफ़्तगू ॿुधो पिया, छा वाक़ई में आहे त धाड़ियल खे ठीकु आहे अरेस्ट थी वञे पियो, हिकु एप्रिशिएबल ॻाल्हि त हुजे थी पंहिंजी जॻह ते, पर बाद में हू आज़ाद बि थी वञनि था, यानी उहो क्राइम जेको आहे उहो क्रिमिनल उहो जड़ खां वञी करे ख़तमु कोन थिए पियो? न, बिल्कुलु इहा ॻाल्हि सही पॉइंट ते। असांजी पंहिंजी फॉल्टी इन्वेस्टिगेशन जे करे या विटनेस प्रोटेक्शन घटि हुजण जे करे, हुननि जे ख़िलाफ़ एविडेंस घटि हुजण जे करे कन्विक्शन रेशियो तमामु घटि आहे। मुंहिंजे ख़्याल में हार्डली को अहिड़ो केस हूंदो जंहिंमें नामी ग्रामी को धाड़े जेको आहे कन्विक्ट थियो हूंदो ऐं हुन टाइम लाइ कन्विक्ट थियो हूंदो जो माना जीअं 10-15 साल को जेल में हुजे। अमूमन ईअं ई थींदा आहिनि त केसिस हलंदा आहिनि, केसिस में कंहिं न कंहिं लेकुन जे करे उहा इन्वेस्टिगेशन जो फॉल्ट हुजे या विटनेसिस जे फैली वञण जे करे उहे अक्विट थी वेंदा आहिनि। त इहो बिल्कुलु हिकिड़ी शइ मौजूदु आहे जंहिंजे करे उहो जेका डेटरेंस आहे या हिकिड़ो जेको ख़ौफ़ आहे कानून जो उहो इस्टेब्लिश न थी सघियो आहे क्रिमिनल्स खे। इहा बिल्कुलु आहे, एग्री। ठीकु आहे। आख़िरी सवाल सर मां तव्हां खां करणु चाहींदसि त मैडम बि इहो पॉइंट रेज़ कयो, टेक्नोलॉजी जे हवाले सां असांजी पुलिस जेको आहे केतिरो अपडेटेड हले पई? टेक्नोलॉजी में बिल्कुलु अॼु जीअं ॿुधायो त ड्रोन कैमराज़ असां वटि मौजूदु आहिनि, सर्विलेंस बि थी रही आहे, पर एक्सिस आहे जॾहिं असां ऑपरेशन लाइ वञी रहिया आहियूं त हिकिड़ी डू वधू फाइट थींदी आहे, वेपन सां ई उहा थींदी आहे। टेक्नोलॉजी जो शायदि उन में रोल हुजे, पर उन वक़्तु अगरि तव्हांखे वेपनरी जो एज आहे उन में तव्हांखे वधीक एडवांटेज हासिल आहे त तव्हां उहा शइ ओवर पावर करे। वेपन्स जी जदीदियत थी असांखे ॿुधाए वठो त वेपन्स तव्हां वटि जदीद क़िस्म जा मौजूदु आहिनि पुलिस वटि? ये असां वटि जेको मैक्सिमम वेपन आहे उहो G3 जो आहे ऐं जेके APCs आहिनि असां 12 डिमांड कई आहे त असां वटि बि एंटी एयरक्राफ्ट गन जेके असां वटि मॉर्टर्स आहिनि जेके उहे हुजणु घुरिजनि। उन जे अलावा जेके RPGs जेके जंहिंसां हो APCs खे अटैक कनि था उहे बि असां वटि हुजणु घुरिजनि। इहे शयूं जेके हिन वक़्तु अवेलेबल न आहिनि, रिक्वायरमेंट असां कई आहे क्योंकि ये बहरहाल 100% खात्मो सर आहे मुमकिन हिन धाड़ेलनि जो, गैंग्स जो, यानी ही सभु शयूं त असीं मूवीज़ में ॾिसंदा आहियूं पर दरअसल ही हक़ीक़त में बि एग्ज़िस्ट कनि थियूं, त 100% खात्मो मुमकिन आहे? कीअं बणिबो आहे कंसाइज़ली? 100% जी 100% मुमकिन आहे। असां तव्हांखे मां उहो ई ॿुधायो त असांजी शहादतूं असांजी कुर्बानी एफर्ट्स मौजूदु आहिनि, सिर्फ़ु असांखे उन तरीक़े सां इक्विप करण जी ज़रूरत आहे। बाक़ी जेके फैक्टर्स आहिनि उहे इंशाल्लाह बहितर थींदा। ये सिंध पुलिस जी आहे जेकी हिननि शयुनि खे कंट्रोल करे बि ॾेखारियो आहे ऐं अगरि हुनखे सही तरीक़े सां इक्विप कयो त इहो ई डिलीवर कंदी। 100% इहो ख़ात्मो मुमकिन आहे धाड़ेलनि जो। ठीकु आहे। SSP इरफान साहब, अव्हां खां बि उहो ई सवाल कंदसि त छा मुमकिन आहे 100% खात्मो? जी बिल्कुलु मुमकिन आहे। जी SSP शिकारपुर तव्हांखे ॿुधायो, बल्कि हिनखे जेकॾहिं मां वधीक एक्सप्लेन कयां त तव्हां ॾिसो माज़ी जे अंदरि बि जेके असांजा डिस्ट्रिक्ट जेके डिस्टर्ब हूंदा हुया, जेको लाड़काणो हुयो, खैरपुर हुयो, दादू हुयो, इहे इन वे तमामु लोगो एरियाज़ ॾेखिया वेंदा हुया। मिलिट्री जूं उन वक़्तु बि ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। त इहा ई सिंध पुलिस आहे जिन पंहिंजी कुर्बानीनि सां, जिन पंहिंजे हौसले सां, जिन बहादुरी सां, पंहिंजी हिकमत अमली सां इन इलाइक़नि खे धाड़िलनि सां विढ़िया। अॼु उहे इलाइक़ा बिल्कुलु पीसफुल आहिनि। सिमिलरली जेकी असां ही वारा हाणे वारा जेके इलाइक़ा जिन में असां वड़ी रहिया आहियूं, जंहिंमें कश्मीर थी वियो, घोटकी थी वियो, शिकारपुर थी वियो, त इहे बि इनशाला इहे जिन रिसोर्सिस सां पुलिस वड़े पई ऐं कुझु ॿिया रिसोर्सिस जेका असां रुकाए पिया आहिनि जीअं असांखे मिली वेंदा त अञा वधीक जेका इफेक्टिवनेस आहे ऑपरेशन में उहा अची वेंदी ऐं इहे इलाइक़ा बि इनशाला। ऐं ही जेके 13 माण्हू SSP साहब हिन वक़्तु ताईं धाड़ेलनि जे चमे में आहिनि, छा तव्हांजो टारगेट आहे? केतिरनि ॾींहंनि में तव्हां हिननि खे आज़ादु कराए वठंदा? जी ॾिसो, मां तव्हांखे पहिरां बि ब्रीफ कयो त हिन वक़्तु बि जेका मुंहिंजी मौजूदगी आहे उहा घेलपुर वारे कच्चे वारे इलाइक़े में जिते असांजी ऑपरेशन हली रही आहे। त असांजी भरपूर कोशिशि इहा आई आहे त जेके बि आउटस्टैंडिंग मुगवी आहिनि असां न सिर्फ़ु उन्हनि खे बरामद करायूं पर जेके हुन में इन्वॉल्व गैंग्स आहिनि उनजो ख़ात्मो पिणु आणियूं। ठीकु आहे। बहरहाल असीं ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं त तव्हां उन्हनि जो ख़ात्मो कीअं मुमकिन बणायो था। असीं बिल्कुलु सम्झूं था, यकीनन पंहिंजी पुलिस, पंहिंजा ऑफिसर्स, असांखे बि तव्हां ते फ़ख़्रु आहे जहिड़े हिसाब सां तव्हां कमु कयो पिया। हिन में पंहिंजी पर्सनल ज़िंदगी बि मुतासिर थिए थी, पर ज़ाहिर आहे तव्हां ते हिन वक़्तु हिकु वॾी ज़िमेदारी आहे। शहरनि जो एतमाद बि तव्हां ते आहे ऐं ज़ाहिर आहे उन में थोरी सी कमी कोताही ज़रूरु अची वञे थी जॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िया, बैक टू बैक किडनैपिंग्स, क्राइम, क्रिमिनल एक्टिविटीज़ में मुसलसिल इज़ाफ़ो थींदो वञे पियो त पोइ सवाल त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां उथारींदासीं ऐं उहो तव्हां खां ई असीं पुछंदासीं। आख़िर में मैडम तव्हां छा चवंदा?
अच्छा आउं इहो ई चवणु चाहियां हिन जेको असीं इशू डिस्कस करियूं पिया इहो को नओं इशू कोन्हे नओं न आहे, ॾहाकनि खां वठी ॾहाकनि खां थींदो आहे स्पेशली 80s खां त हिन जो तमामु घणो ज़ोर जंहिं तरीक़े सां इंडक्ट कया विया धाड़ियल सिंध में उहो बि हिकिड़ो वॾी हिस्ट्री आहे उनजी। अच्छा ॿियो आउं इहो चवणु चाहींदसि हीउ जेको सिंध गवर्नमेंट डिसीजन वरितो आहे कैबिनेट त उनखे 3 सूबनि सां गॾिजी करे पंजाब बलोचिस्तान ऐं सिंध छाकाणि टई बॉर्डर हिक ॿिए सां मिलनि था त उन्हनि सां हिकिड़ी जॉइंट ऑपरेशन जेको हिननि जो डिसीजन वरितो आहे मुंहिंजे ख्याल में उहो बहितर डिसीजन आहे। ऐं छाकाणि हिननि जो जेको सिंध मां वञी पोइ वरी पंजाब में हुननि जा के हूंदा आहिनि लिखण जा हूंदा आहिनि तरीक़ा त उहो। अच्छा ॿियो हिकु इहो आहे त मुंहिंजी जेको हिते अरसे खां हिन शयुनि खे पढ़ां पई ऐं एनालाइज़ कयां पई मूंखे लॻे थो हिन पूरे इशू खे असांखे नेशनल प्लान ऑफ एक्शन में ज़रूरु शामिलु करणु खपे बिकॉज इट्स अ वेरी सीरियस थिंग। उनखे उन तरीक़े सां असांजी पूरी हिकिड़ी प्लानिंग ऐं पूरी हिकिड़ी स्ट्रेटजी हुजे त कहिड़े तरीक़े सां हिन जे रूट कॉज खे ख़तमु करियूं उनखे टैकल करियूं त जीअं हीउ जेको इशू बार बार रिपीट न थींदो रहे उनखे वन एंड ऑफ असां करे उनखे ख़तमु करे छॾियूं त मुंहिंजे ख़्याल में हिनखे नेशनल एक्शन प्लान में बिल्कुलु शामिलु करणु खपे सिंध गवर्नमेंट खे ऐं उन तरीक़े सां रिसोर्सिस बि उन में विधा वञनि अहिड़े तरीक़े सां उनजी पूरी हिकिड़ी प्रॉपर प्लानिंग सां उन शइ खे हल कयो वञे त बहितर थींदो। वॾी महिरबानी शादिया साहिबा तव्हां जेको आहे पंहिंजे एक्सपीरियंस मां या पंहिंजे एनालिसिस मां असांखे तमामु सुठियूं सजेशन्स बि ॾिनियूं ऐं काफ़ी तव्हांजी एक्सपर्टीज़ में असांखे फ़ाइदो बि मिलियो। एसएसपी शिकारपुर अमजद अली शेख साहब बि असां सां मौजूदु हुआ। सर तव्हांजी बि वॾी महिरबानी तफ़सीली गुफ़्तगू थी तव्हां सां ऐं उमेदु कयूं था त ईंदड़ ॾींहंनि में जेके तव्हां गुज़िरियल महीननि में कुझु जेके असीं चऊं त धाड़ियलनि जे चंबे बि अव्हां जो चवणु आहे त को बि किडनैपी मौजूदु न आहे, सभु तव्हां आज़ादु कराए चुका आहियो। उमेदु कयूं था त ईंदड़ ॾींहंनि ताईं बि इहा शइ क़ाइमु रहे। एसएसपी इरफान साहब एसएसपी कश्मीर जेके आहिनि तव्हांजी बि वॾी महिरबानी त तव्हां टाइम ॾिनो ऐं तफ़सीली गुफ़्तगू थी तव्हां सां। पंहिंजे सॼा साथी बि असां सां मौजूदु हुया, ग़ुलाम फरीद ॼामणू साहब ऐं ख़ादिम जुनेजो जिन वाक़ई में हू हुते ज़ाहिरा फील्ड में रही करे कमु कनि था ऐं मुसलसिल असांखे वक़्ताइती इंफॉर्मेशन असां ताईं पहुचाइनि था त आख़िर उते थिए छा पियो ऐं छा सूरत हाल आहे। सो दुआ ई करे सघिजे थी ऐं इन मसइले जी जीअं असीं ॻाल्हि कईसीं पंहिंजे प्रोग्राम में त इनखे जड़ खां वठी करे ख़तमु करिणो पवंदो ऐं जीअं मैडम बि असांखे ॾाढी सुठी सलाह ॾिनी ऐं उहा हुकूमती नुमाइंदनि सां बि असांखे जेको आहे हिकु सेपरेट प्रोग्राम करिणो आहे उन्हनि सां ज़रूरु सवाल कंदासीं त आख़िर हीउ छा थी रहियो आहे छो त जेके वीडियोज़ अचनि था उहे तमामु असराइता आहिनि, उन्हनि जो तमामु घणो असरु पवे पियो जॾहिं उहे सोशल मीडिया ते अचनि था ऐं जेको हिकु आउटरेज सॉर्ट ऑफ हिकिड़ो क्रिएट थी वञे पियो आवाम में बि ऐं हू कावड़ में बि अची वञे थी ऐं तमामु जेको समूरी कावड़ आहे हू पुलिस कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि खां कढे पई त तव्हां जेको आहे कयो था त आख़िर कयो छा था जेको असांखे कुझु नज़र ई न पियो अचे। पर तॾहिं असीं कोशिशि कईसीं कुझु अंग अखर तव्हांखे ॿुधायूं त एनकाउंटर्स थिया आहिनि, कुझु धाड़ियल बि पुलिस जे चंबे में आहिनि, पर ज़ाहिर आहे जेको असांखे नज़र ईंदो असीं उन ते ई सवाल कंदासीं, अवाम जो रिएक्शन बि उन ई शइ में नज़र ईंदो। सो कोशिशि उमेदु असीं कयूं था, दुआगू बि आहियूं त हीअ पुलिस जेको आहे पंहिंजे रिसोर्सिस खे मज़बूत करे ऐं मज़बूती सां धाड़ियलनि खे मुंहुं ॾिए, हिननि जो बाक़ाइदा क़िस्म जो जेको आहे ख़ात्मो मुमकिन बणिजे त जीअं हर शहरी जिते बि रहे, कचे में रहे, शहर में रहे, पंहिंजी ज़िंदगी पुरसुकून नमूने सां गुज़ारे सघे। सो अगेन तव्हां सभिनी महिमान जी महिरबानी जेके असां सां मौजूदु हुया। इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।